शाह साहब रहमतुल्लाहि ताला अलैहि जन जो उर्स मुबारक सफ़रुल मुज़फ़्फ़र में मल्हायो वेंदो आहे, छो त संदन जी तारीख़ वफ़ात 11 सफ़रुल मुज़फ़्फ़र 1165 हिजरी बमुताबिक़ 1752 आहे। आशिक़ाने औलिया हिन महीने में हज़रत शाह साहब रहमतुल्लाहि ताला अलैहि जन जो उर्स बि मल्हाईंदा आहिनि ऐं उर्स मल्हाए करे संदन जी सीरत खे बि बयानु कंदा आहिनि। अल्लाह वारनि जो हिकिड़ो वस्फ़ नुमाया रहियो आहे, उहो वस्फ़ इहो आहे त हू अल्लाह पाक जी इबादत ॾांहुं वॾा राग़िब हूंदा हुआ। शाह साहब रहमतुल्लाहि ताला अलैहि जन पंहिंजे अशार में केतिरनि ई जॻहुनि ते इबादत ॾांहुं दावतूं ॾिनियूं आहिनि त ऐं पाण फरमायूं त सॼी राति अल्लाह जी इबादत ॾांहुं राग़िब थियो, अल्लाह पाक खे रब खे रिंझायो। जॾहिं त संदन जी सीरत पढ़ंदा आहियूं पाण, हिकिड़ा बाअमल सूफ़ी बुज़ुर्ग बि हुआ। अॼुकल्ह ॾिठो वञे त कुझु माण्हू चवंदा आहिनि नमाज़ छाजी, ज़कात छाजी, बसि जेको आहे तव्हांजी दिलि साफ़ हुजे। न, अल्लाह वारनि जी सीरत तव्हां पढ़ो त उन सीरत में तव्हांखे वाज़ेही दर्स मिलंदो त हू अल्लाह वारा क़ुरान करीम ते कहिड़ा क़ाइम हुआ। शाह साहब रहमतुल्लाहि ताला अलैहि जन जा अशार पढ़ंदा तव्हांखे वाज़े नज़र ईंदो त पाण दीन जी तबलीग कहिड़े तरीक़े सां करे रहिया आहिनि ऐं दीन ते अमल करण जो कंहिं तरीक़े सां हुकुम ॾेई रहिया आहिनि। हज़रत शाह साहब रहमतुल्लाहि ताला अलैहि जन जो उर्स सफ़रुल मुज़फ़्फ़र में मल्हायो वेंदो आहे ऐं छो त पाण रहमतुल्लाहि ताला अलैहि जन जो उर्स मुबारक 14 सफ़रुल मुज़फ़्फ़र ते थींदो आहे ऐं पाण संदन जी वफ़ात 14 सफ़रुल मुज़फ़्फ़र ते थी आहे। 14 सफ़रुल मुज़फ़्फ़र 1165 हिजरी बमुताबिक़ 1752 तक़रीबन 65 साल जी उमिरि में संदन वफ़ात फ़रमाई। सफ़र जो महीनो जॾहिं ईंदो आहे त आशिक़ाने औलिया, आशिक़ाने सहाबा व अहल बैत शाह साहब जो बि ज़िक्र कंदा आहिनि ऐं शाह साहब जी सीरत खे नुमाया अंदाज़ सां बयान बि कंदा आहिनि। ख़ुसूसन सिंध में ही वॾे एहतमाम सां कयो वेंदो आहे, छो त सिंधी माण्हू शाह साहब रहमतुल्लाहि ताला अलैहि जी सीरत खे पंहिंजे तबक़े में बयानु कंदा आहिनि ऐं संदन सिंध में मशहूर बि घणा आहिनि। इन जे करे सिंध भर में ख़ुसूसन एहतमाम कयो वेंदो आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे त अल्लाह पाक असांखे पंहिंजे नेक बाननि जी सोहबतूं बरकतूं नसीब फ़रमाए। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।